समूरे मुल्क जियां ठिकराटो में भी यौम आशूर वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। 10 मुहर्रम उल हराम के सिलसिले में ठिकराटो में भी मुख़्तलिफ़ ॻोठनि खां मातमी जुलूस बरामद किया विया। जुलूस रवायती रूटन नवाब पंप ढक बाज़ार ऐं शाही बाज़ार खां थींदो मंझंदि जो मरकज़ी लतीफ़ी इमाम बारगाह पहुतो, जिते निमाज़ ज़ोरैन अदा कई वई, जंहिं बाद इमाम बारगाह ॿारहं मजलिस पढ़ी वई। जंहिं बाद जुलूस रवायती रूट खां थींदो शाम जो बख़्शण फ़क़ीर मंगणहार जे पिण ते नेर थींदो ऐं शाम ग़रीबां पढ़ी वेंदी। मुबारकपुर पुलिस पारां जुलूस की सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त किया विया, जॾहिं त ज़ख़्मी आज़ादारनि खे तिबी इमदाद लाइ बेसिक हेल्थ यूनिट ठिकराटो ऐं PPHI सखर पारां वेन सर्विस सिंध TV सां ॻाल्हाईंदे चयो त मुहर्रम जे 10 तारीख़ के हवाले से जेकी असांजा काफ़िला निकिरनि था उहे अकल ॻोठ खां फैसुड़ गागनाऊ रूपर नबी शाह ॻाढ़ो दड़ो खां अची करे जेको आहे सो इन इमाम बारगाह ते पहुचनि था, जितां उतां निकिरी करे मेन बाज़ार में अची जेको आहे सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा अदादारी कनि था। उन खां बाद में ही जेको आहे सो जुलूस इमाम शरीफ़ गॾाणी जी जेको आहे सो दॾे ते पहुचे थो, जिते अदादारनि जे लाइ न्याज़ ऐं सबीलनि जो इंतज़ाम थियल हूंदो आहे। ही जेको ॾिहाड़ो आहे ॾहीं जो ॾींहुं इमाम हुसैन जे गम जो ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते गम मल्हाइजे ऐं सोग कजे। जुलूस तक़रीबन लॻभॻि मां सम्झां थो त 50 साल खां हली रहियो आहे, जेको हिन वक़्तु जारी सारी आहे। ऐं इहो जुलूस मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो मरकज़ी लतीफ़ी इमाम बारगाह में नमाज़ ज़ोहरैन ते पहुचंदो आहे। इंशाअल्लाह असांजी कोशिशि आहे, असांजे बाला ऑफिसरान जी बि कोशिशि इहा ई आहे 10 मुहर्रम ख़ैर ख़ैरियत सां अक़ीदत व एतिराम सां गुज़री वञे त बहितर आहे। असांजी जेका तमामु नफ़री थाणे जी आहे उहा लॻल आहे, 1 या 2 माण्हू थाणे ते छॾियल, बाक़ी नफ़री जुलूस सां अॻियां ऐं पोयां आहे। रोड़ी खां पोइ ठिकराठो में ई तमामु वॾो मातम थींदो आहे, जंहिं लाइ असां हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां असांजो पंहिंजो पूरो स्टाफ ऐं तमामु हर सहूलियत सां गॾु असां हिते मौजूदु आहियूं। मातमी जुलूस में मोमिनीन पारां इहो पैगाम ॾिनो वियो त गमे हुसैन मल्हाइण हर मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे ऐं इहो मातम जो सिलसिलो ता क़यामत ताईं हलंदो रहंदो। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़ ठिकराठो।